पीपी मटियारी ज़िले जे पीपी नज़रियाती वर्करनि शाहनवाज़ आलम शुरू सैद फारूक शाह लाला अली हसन राहो आचर सोलंगी साबित अली बलोच ॿियनि जी अॻवाणीअ में पीपी वर्करनि प्रेस क्लब हैदराबाद अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त बिना कंहिं सलाह मशवरे ऐं इतलाह जे मटियारी ज़िले लाइ सदर सैद अमीर शाह हाशमी ऐं जनरल सेक्रेटरी सैद फज़ल हबीब शाह चूंडिया विया आहिनि, जेके हिक ई तालके सां तालुक़ रखनि पिया, जेको सरासर नज़रियाती वर्करनि जे हक़नि ते धाड़ो आहे। पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो असांजे क़ाइद पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब खे ग़लति गाइड कयो आहे। असांखे ख़बर आहे निसार खोड़ो शहीद भुट्टे जे मंशूर जे ख़िलाफ़ कमु करे रहियो आहे, तंहिं करे निसार खोड़े ऐं सैद अमीर अली शाह हाशमी खे उहिदनि तां हटाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।